टंडोलयार में शहर निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश नाकाम बणाईंदे जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। बाज़ार मां माउ सां गॾु घर वेंदड़ निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश कई वई त संदसि रड़नि ते इलाइक़े वासियुनि खेसि बचाईंदे जवाबदार खे सोघो करे वरितो। इलाइक़े वासियुनि जवाबदार सीरत काइमखाने खे हथीको करे 20 सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो आहे। वारस निंगरीअ सां गॾु थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। नाज़रीन, ख़बर वांखे ॾियूं पिया टंडोलयार में शहर निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश नाकाम बणाईंदे जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। बाज़ार मां माउ सां गॾु घर वेंदड़ निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश कई वई त संदसि रड़नि ते इलाइक़े वासियुनि खेसि बचाईंदे जवाबदार खे सोघो करे वरितो। इलाइक़े वासियुनि जवाबदार सीरत काइमखाने खे हथीको करे 20 सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो आहे। वारस निंगरीअ सां गॾु थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। नाज़रीन, ख़बर मां ॾियूं पिया टंडोलयार में शहर निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश नाकाम बणाईंदे जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। बाज़ार मां माउ सां गॾु घर वेंदड़ निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश कई वई त संदसि रड़नि ते इलाइक़े वासियुनि खेसि बचाईंदे जवाबदार खे सोघो करे वरितो आहे। इलाइक़े वासियुनि जवाबदार सीरत काइमखाने खे हथीको करे 20 सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो आहे। वारिस निंगरीअ सां गॾु थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। नाज़रीन, टंडोलयार मां अवांखे अपडेट करे रहिया आहियूं। टंडोलयार में शहर निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश नाकाम बणाईंदे जवाबदार खे सोघो करे पुलिस हवाले करे छॾियो आहे। बाज़ार में माउ सां गॾु घर वेंदड़ निंगरीअ खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। संदसि रड़नि ते इलाइक़े वासियुनि खेसि बचाईंदे जवाबदार खे सोघो करे वरितो आहे। इलाइक़े वासियुनि जवाबदार सीरत काइमखाने खे हथीको करे 20 सेक्शन पुलिस हवाले करे छॾियो आहे। वारस निंगरीअ सां गॾु थाणे ते पहुची NC दाख़िल कराई आहे। इन जा वधीक तफ़सील वठंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती न्यूज़ रिपोर्टर इम्तियाज़ ख़ासि के लिए इम्तियाज़, छा अपडेट्स आहिनि अवां वटि? बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टंडोलयार जे बुकेया रोड ते निंगरी सां ज़्यादती जी कोशिश कई वई आहे। बाज़ार मां माउ सां गॾु घर वेंदड़ निंगरी खे अगवा करण जी कोशिश करण ते इलाइक़े वासी पहुची विया। इलाइक़े वासियुनि जवाबदार सीरत काइमखाने खे हथीको करे निंगरी खे बचाए वरितो आहे। इलाइक़े वासियुनि जेको आहे जवाबदार खे 20 सेक्शन पुलिस जे हवाले करे छॾियो आहे। जॾहिं त ॿिए पासे ॿुधायो त पुलिस जो मोकिलो आहे त जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे ऐं वधीक जेको आहे जांच कयूं पिया। जी इम्तियाज़, अवां जी वॾी महिरबानी तफ़सील बाबति आगाह करण लाइ।